अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ तक आया संजा सैयद ऐं मां आहियां काइनात शेख। हाणे रुख़ कंदासीं हेडलाइंस जो। दखण वज़ीरिस्तान के मकीन चेक पोस्ट से दहशतगर्दन जो हमलो। ISPR मूजिब हमले में पाक फौज जा 4 जवान शहीद। जवाबी कार्रवाई में 4 दहशतगर्द मारिजी विया। शहीदन में इमरान अली, आतिफ जहांगीर, अनीसुर रहमान और अजीज शामिल। इलाके में क्लियरेंस लाइ ऑपरेशन जारी। सामूंडी फौज की मेज़बानी हेठ 7 घड़ मुल्की सामूंडी मश्क अमन तकरीब। नेवल चीफ जो चवण है तो मुश्क में शरीक सभी मुल्क की आर्जियां कयूं था। पाक नेवी मेरी टाइम सिक्योरिटी लाइ कदम खया आहिनि। नेवल फोर्स जो अमन जो गडियल पैगाम है। खिते में इस्तेहकाम लाइ पाक नेवी हर वक्त तैयार है। इस्लामाबाद हाई कोर्ट में वकीलन खिलाफ तोहिने अदालत की कार्रवाई लाइ बेंच कायम। वकीलन खिलाफ तोहिने अदालत की बुधणी 18 फरवरी ते थींदी। वकीलन के ज़ाती हैसियत में पेश थियण लाइ नोटिस जारी। मुल्क में कोरोना वायरस जा माण्हुनि मथां हमला जारी। कोरोना वायरस वधीक 33 मरीज़न जूं हयातियूं गिड़काए वियो। फौतियुनि जो अंग वधी 12,218 ताईं पहुतो। NCOC मूजिब गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 1270 नवां केस रिपोर्ट थिया। मुतासिरनि जो अंग वधी 5,60,363 ताईं पहुची वियो। कराची के मेहरान टाउन वाले इलाके में पुलिस कार्रवाई। 6 ॾोहारियुनि खे गिरफ्तार करे हथियार ॿियो सामान हथ करण जी दावा। पुलिस जो चवण है जवाबदार केतिरनि केसनि में घुर्बल आहिनि। वधीक जांच कई थी वञे। गौसपुर वेझो कोहड़े सबब 3 धारदार हादसनि में 1 ॼणो फौत ऐं 9 ज़ख़्मी अस्पताल मुंतकिल। पुलिस जो चवण है तो वाक़िया कोहड़े सबब पेश आया। वधीक जांच कई पई वञे।